जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू वापडा मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मनता, पघारुनि में वाध, महांगाई ख़िलाफ़ वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन जे सॾ ते दादू में कम छॾ हड़ताल। सेबको मुलाज़िमनि मोहम्मद वरियल मीरानी, इल्ताफ़ पल, इमामुद्दीन मल्ला, सलीम दस्ती, लुकमान खुश्क, सैयद आसिफ अली शाह, अब्दुल मजीद जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब अॻियां नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुलाज़िमनि अॻुवाणनि चयो त हुकूमत मज़दूर दुश्मन पॉलिसी ते लही आई आहे। वापडा अख़्तियारनि मुलाज़िमनि सां तय कयल ऐं मंज़ूर कयल मुतालबनि तां फिरी वई आहे। मुलाज़िमनि खे कन्वेंस अलाउंस न पिया मिलनि, जबरी बदिलियूं कयूं पियूं वञनि। हुननि घुर कई त वापडा अख़्तियारनि पारां हाइड्रो अॻुवाणनि सां मंज़ूर कयल मुतालबनि ते फ़ौरी अमल करे मुलाज़िमनि जा मुतालबा मंज़ूर कया वञनि ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं वधाए मुल्क में थियल महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे।